खबरन जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासी आवाज़ सिंध न्यूज़ चैनल जे रिपोर्टर मौजूद ठठोर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद शफीक जो कि जुंगशाही अवामी तहरीक जे सरबराह रसूल बख्श पलीजे साहब जी 95वीं सालगिरह अवामी तहरीक जिले ठट्टे तरफा रसूल बख्श पलीजे साहब आखिरी आराम गाते तकरीब मुनक़द करे क़ौमी ऐं इनकलाबी गीतन से भेटा पेश कई वई। अगवाणन गुलन की चादर चाढ़े सिंधी क़ौम के क़ायद के सलामी ॾिनी। सालगिरह तकरीब में सिंधियाणी तहरीक के औरतुन भी वॾे अंग में शिरकत कई। नम केनालन ऐं सिंध के ज़मीनन ते कब्ज़न खिलाफ़ सख्त नारेबाज़ी पिण कई वई। किंजर ऐं हाले जी ढंढ ते कब्ज़न खिलाफ़ भी नारेबाज़ी कई वई। उन मौके ते ख़िताब कंदे अवामी तहरीक के मरकज़ी नायब सदर हुरनिसा पलीजो मरकज़ी अगवान अली मोहम्मद परवेज़ मिठा खान लाशारी गंवर खान ज़ऊर शाह मोहम्मद चांग दरिया खान ज़ऊर खालिक गंदरो अनवर पालारी बिलावल लाशारी गुलाम अली ज़ऊर हमीद खुश्क अज़ीज़ मेमण मारूफ खुश्क जमील पलीजो सलीम पलीजो मसूद पलीजो रियाज़ अब्बासी ऐं ॿियनि चयो त रसूल बख्श पलीजो साहब सिंधु दरिया जो वकील हो। सिंधु दरिया जा वहकरा रवां दवा रखण जे लाइ हिन सिंध जे झर झंग में सुजागी फैलाई। कालाबाग डैम खिलाफ़ ऐं ॿियनि अहम मसइलनि ते पलीजे साहब जे अगवाणी में अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक लांग मार्चूं कयूं। अगवाणनि चयो त पलीजो साहब सिंध जो मुहाफ़िज़ हो। हिन सिंधु दरिया जो शानदार केस वीडियो पलीजे साहब सिंध जे हक़नि जे हासिलात लाइ घण तरफ़ी जिदोजहद कई।